बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति उलाइका हुम खैरुल बरिय्यह। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़ाकिरीन वल मुतमइन्नीन वल मुक़िनीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना व महबूबना व मरहूबना व मतलूबना व मलाज़ना व नूर दीनना व नूर दुनियाना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लिम। बंदे परवरदिगार उम्मते अहमद नबी दोस्तदारे चियारी यारम ताब औलादे अली मज़हबे हनफियदारम मिल्लते हज़रत खलील काके पाए उसे आज़म ज़ेर साया हर वली। हज़रत भिटाई साहब रहमतुल्लाहि तआला अलैहि ज़ात व बरकात इरशाद को फरमाए तपनव तुझो पीर लधो सू लतीफ जे लगासी लगा मसी दिलयों दस्तगीर जो ओसियरो अमीर सो गम गिलानी काटिए। अर्शन मथे अरबी वयो बलगल उला बिकमालिही सारो जहां रोशन थियो कशफत दुजा बिजमालिही। सुहणो नबी सब आदते हसरत जमी युगसालिही मोमिन अदा दिल सा पढ़ो सल्लू अलैहि व आलिही। अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या नबी अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या रहमतल लिल आलमीन व अला आलिका व सहाबिका या रहमतल लिल आलमीन। वाजिबुल इहतराम बरादरान इस्लाम अल्लाह जो महीनो रमज़ान बरकतुन ऐं रहमतुन वारो रमज़ान जंहिंजे वास्ते मोमिननि ईअं फरमायो आहे त ईदो वा रमज़ान असां लहंदा आहियूंसि त मोमिननि जे मुंहं ते मुर्क थी पवंदी आहे, ख़ुशीअ जी लहर झूमी पवंदी आहे त असां हिन महीने में खुदा जी रहमत भी लुटींदा आहियूं, खुदा जी मग़फ़िरत भी लुटींदा आहियूं ऐं रब जो क़ुर्ब हासिल कंदा आहियूं छो त क़ुरान भी ॿुधंदा आहियूं महबूब जे वास्ते रसूलुल्लाह जे सदके तमां असां रोज़ो भी रखंदा आहियूं। पोइ इहो रोज़ो रखी करे पंहिंजे रब खे रिझाईंदा आहियूं जो ख़ुदा जी ज़ात फरमायो त सोम
पर अल्लाह पंहिंजे कुदरती हथनि सां उन्हनि खे जज़ा न ॾींदो, पर रोज़ेदार खे पंहिंजे कुदरत वारनि हथनि मुबारक सां गॾु अता फरमाईंदो। सुभान अल्लाह। ते एॾो बरकतुन रहमतुन वारो त जॾहिं रमज़ान ईंदो आहे त इहे आशिक रमज़ान जा रुअंदा आहिनि ऐं इहो गुमान कंदा आहिनि त यार महिमान महीनो हुयो, अलाए महिमान असां वटां राज़ी थी वयो अलाए नाराज़ थी वयो। ॻाल्हाइबो छो त जॾहिं महिमान पंहिंजे मागनि ते वापसि पंहिंजनि वथाननि ते पुॼंदो आहे त उन्हनि खां पंहिंजा हाल अहवाल वठंदा आहिनि। ॾे ख़बर फलाणे इलाइक़े में वेह कहिड़ा उन्हनि जा ख़िदमतूं थियूं, कहिड़नि उन्हनि जा हाल अहवाल त ॾे विहारियुनि हाल अहवाल तोखां पुछनि तुंहिंजी ख़िदमत कयऊं, सुख मिलियो, फ़ाइदो मिलियो या न। सभु महिमान उते हाल अहवाल कंदा आहिनि, हीअं मूंखे रखियुनि, हीअं मूं सां वर्ताव कयुनि, हीअं मुंहिंजो लिहाज़ कयनि, हीअं मुंहिंजी इकराम ऐं इज़त कयनि, हीअं खारायुनि, हीअं पीआरियुनि। ॻाल्हायो ईअं ई महिमान कॾहिं महीनो ईंदो त मोमिन रोंदा आहिनि त असांजा रब जी ज़ात वटि अलाए कहिड़ा हाल अहवाल खणी ईंदो त साॻियूं चोरियूं जारी हुयूं। ॻाल्हायो त सही, साॻियूं नफ़रतूं जारी हुयूं, साॻा बुहतान हुया, साॻी रिश्वत जी बाज़ार आम ऐं जाम हुई, साॻो माप ऐं तौर जी बेईमानी उरूज ते हुई, साॻियूं शराब जा भता खुलियल ई हुया, जीअं शुबान में हा तीअं रमज़ान में हा। उते वञी हाल अहवाल रब जी ज़ात खे ॾींदो त थुल्हा मकारा दुबा मुंहिंजो अदब त न कयनि, रमज़ान त रोज़ा न रखियनि, पर मां महीने जो बि अदब न कयनि। साॻी होटलूं खुलियूं पयूं, हुननि जा कचारा साॻा लॻा पिया हा। हाणे इन्हीअ खे जेतिरो खणबो तेतिरो खॼंदो बसि। अल्लाह हिताई साहब फरमायो त सत करे सिंगार तब महिमान आई मिठीअ जो गोॾी न खणंदे पाण सां ही सच हलंदी साण हिते सदाई थो सुल्तान हुते पिटी ते परदे हमें पेशेर में जली तबका रहा कारी रात सुगो पवंदई सुञ में लुचंदे पुछंदे की नकी लवंदे लात जेके वण चिञा हई वात ये सब ओगा छींदे अगिया। बिठाई तो फरमा वही त जे भाई त जोगी जान तकल हाल पंहिंजो हीनो अदा तॾहिं त थींदे पीनो अॻियां अजीबन जे भाई त जोगी जान कर हाल फ़कीरी बिखते मिलई गारियूं तब जुदा जी। सुभान अल्लाह। यो हदीस जो तर्जुमो कई नबी साईं फरमायो त जे रमज़ान जे महीने में तव्हां खे केर गार ॾिए त उन्हीअ खे चओ त मां रोज़े सां न विढ़ंदुसि तोसां निकितो हलियो। जे बिखते मिलई गारियूं तब जुदा जी पंहिंजे कल्ब जी पाणीअ वांगुरु पी पोइ अॻियां न थींदई सीअ सामीअ में सजद चवई। मदीने वारे साईं जे मथां दुरूद जो फ़ज़ाइल ॿुधो।
उन्हीं खां पोइ अॻिते हलूं था मदीने में साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको सुबुह जो 10 दफ़ा मां मोहम्मद ते पढ़ंदो दुरूद, शाम जो 10 दफ़ा मां मोहम्मद ते सारे संभाले पढ़ंदो दुरूद त कुंत शफीउन यौमल क़ियामत, क़यामत जे दिहाड़े उन्हीं बाने जो मां क़यामत जी शफ़ादार वफ़ादार थी। सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। अल्लाह दी ज़ात बाबरकात असांखे रमज़ान ॾिनो, इन्हीं रमज़ान में वॾा वॾा इस्लामी वाक़िया थिया आहिनि। रमज़ान जो जेको पहिरियों आहे रोज़ो, इन्हीं ते वॾनि जो सरदार, बगदाद जो सरदार, पीरान पीर, रोशन ज़मीर, मुहिद्दीन, गौसुल आज़म, गौसुल सकलैन ऐं शहबाज़ लामकानी, पीरन जो पीर अब्दुल कादिर जीलानी बगदाद वारो साईं रमज़ान जे पहिरें रोज़े ते पैदा थिया हुया। वलिन जो अचण भी सुभान अल्लाह, नबिन जो विसाल करे रब दे वञण भी सुभान अल्लाह। ॻाल्हायो त सही। वरी टे रमज़ान शरीफ ते अम्मा खातून जन्नत नबी साईं फरमायो जंहिंजे वास्ते त फातिमत बिदअतु मिन्नी वमन अबगदहा अबगदनी, खातून जन्नत मुंहिंजे दिल जो टुकड़ो थव, जंहिं मां इन्हीअ मुंहिंजे बचड़ीअ खे रजायो, ॼण मां मोहम्मद खे रजायो। 10 रमज़ान ते नबी साईं जी घरवारी मोमिनन जी माउ, उहा घरवारी महबूब जी वफादार, जंहिंजे हूंदे से नबी साईं बि का भी शादी न कई। विसाल खां पोइ नव हरम पाक जा 11 अचनि था, पर उन जे हूंदे वरी ॿी शादी फिलहाल न कई। पोइ अम्मा खदीजतुल कुबरा मोमिनन जी माउ, महबूब जी प्यारी रानी, ॻाल्हायो इन्हीअ जो विसाल मुबारक 10 रमज़ान ते थियो आहे। इन्हीअ खां बाद में 15 रमज़ान ते अली साईं जो बगदार पुट, जंहिंखे नबी साईं पंहिंजो पुट चयो आहे, सुभान अल्लाह, जॾहिं खातून जन्नत जे घर नबी ॾाहा सदक़ ॾाहा उत ई दी इब्न तैय, ओ मुंहिंजी बचड़ी मुंहिंजे पुटनि खे सॾु कयो। जेॾी महिल जो शहज़ादा हसन हुसैन अचनि त नबी करीम उन्हनि खे भाकुर पइजी वञे, उन्हनि खे भाकुर तपाए करे भीखूं त ॾिए, पर उन्हनि खे सिंघंदा, उनखे चुमियूं ॾींदा। पोइ मदीने वारा साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शहज़ादनि खे भाकुर पाए भीखूं ॾियनि त इन्हीअ जे बदिले में ॿार जी बि आदत हूंदी आहे, ॿार मुछ जो ॿार ॼाणे वराइसि, जीअं जो उन्हीअ खे का शइ कर, उन्हीअ जी बि आदत हूंदी आहे त वरी उहो बि उहे ई अमल कंदो आहे, वॾनि खां नंढो सिखंदो आहे। जेॾी महिल जो मदीने जो ताजदार उम्मत जो महिरबान उन्हनि खे भाकुर पाए भीखूं ॾिए, सीधे सादा आहिनि त इमाम हसन इमाम हुसैन हुया त नंढड़ा शहज़ादा, पर जेॾी महिल जो नाने जे इहो अमल खे ॾिसनि त पाण बि नंढड़ा नंढड़ा हथ महबूब जे गुलनि में विझी करे नाने खे भीखूं ॾियनि, उन्हीअ सां मोहबत जो इज़हार कनि। पर अली साईं जो वॾो बगदार पुट हो इमाम हसन, 11 महीना इमाम हुसैन अली मक़ाम खां वॾो हो। पोइ हज़रत इमाम हसन अली मक़ाम जो 15 रमज़ान ते विलादत बासादत थिया। ॻाल्हायो छा थिया? विलादत बासादत 15 रमज़ान ते थिया। 17 रमज़ान ते
जे कुल कुफर सां मदीने वारो साईं पंहिंजा कुझु असहाब वठी करे इन्हीअ हेॾे सारे कुफरस्तान सां विढ़ण बदर वारी जंग इस्लाम ऐं कुफर जी जंग लॻी आहे रमज़ान में ऐं असहाबनि खे वात मुबारक ते रोज़ो सुभान अल्लाह वात मुबारक ते इन्हनि रोज़ेदारनि जेॾी महिल जो तलवार खणी ऐं बदर जे मैदान मां आया खुदा जो कसम खणी थो ॻाल्हि कयां त किताब लिखनि था त जेॾी महिल जो इहे रोज़ेदार इन्हनि काफ़रनि जे मुक़ाबले में आया त राजनि जे राजनि खे जहन्नम ॾे असहाबनि रोज़ेदारनि पुॼायो जंग खजे विया ऐं 17 तारीख़ रमज़ान जी अम्मा खदीजतुल कुबरा खां बाद में नबीअ जी कुंवारी घरवारी केर 9 साल लिखनि था त उमिरि हुयसि जो महबूब निकाह कयो हुयसि पर 11 साल जेॾी महिल जो अम्मा जा थिया त नबी साईं परिणियो हुयुसि असहाबनि में जेको शान में आला है उनजी दीवा सभिनी असहाबनि जो सरदार हज़रत अबू बकर जी दीवा वरी नबी जो सरदार उन्हीअ जी घरवारी आहे जंहिंजे वास्ते रब क़ुरान में फरमायो त लस्तुन कअहदिन मिनल निसाए ए नबी जूं घरवारियूं तव्हां ॿियनि जे औरतुनि जहिड़ियूं न आहियो सुभान अल्लाह मालिक जहिड़ा हथ पेर टकू असांजे औरतुनि खे अखियूं बकन नकू जहिड़ो मुंहुं असांजे औरतुनि खे नबीअ जे घर वारनि खे बि वणो पर तव्हां रब क़ुरान में फरमायो आहे त तव्हां नबीअ जूं घर वारियूं ॿियनि औरतुनि जहिड़ियूं न आहियो सबबु कहिड़ो आहे रब जी ज़ात बाबरकात फरमायो त जॾहिं मुंहिंजे महबूब जे निकाह में अक़द में अची वियो जॾहिं मां मोहम्मद जे महबूब जे सीने सां लॻो हाणे तव्हांखे सारे जहान जे औरतुनि खां मां रब जी ज़ात मुमताज़ करे छॾियो आहे जेको महबूब जे सीने सां लॻे निकाह में अचे उन जहिड़ो केरु नथो थी सघे त ख़ुदि मोहम्मद जहिड़ो केरु आहे थे 17 तारीख़ अम्मा जो आयशा सिद्दीका नालो अथसि कुंवारी घरवारी बकाया जेके बि नवां हरम पाक हुया उहे सभु नबी साईं विधवा पढ़ियो नबी साईं तलाक याफ़्ता पढ़ियो तव्हां असां लाइ सबक़ छॾे वियो त महबूब जी उम्मत जे लाइ मुर्शिद जो कौल ऐं फेल महबूब जी उम्मत लाइ हूंदो आहे त मां मोहम्मद जी सुन्नत अथव तलाक याफ़्ता बि पढ़ियो बेवा बि तव्हां पढ़जो पर इहा अम्मा आयशा सिद्दीका हिकिड़ी घरवारी अथसि जेकी कुंवारी घरवारी हुई महबूब जी ॻाल्हायो सुभान अल्लाह भली भाग वारा भाग बेतने तुझे शान सा भली भाग वारा भाग बेतने तुझे शान सा अपने आयशा सिद्दीका जुड़ी शन सुहाग सा भली भाग वारा भाग बेतने मैसर तुझे शान सा वरी एक ही रमजान सुभान अल्लाह एक ही रमजान हजरत अली जुल मुर्तजा केर नबी जो सोच भाव केर अम्मा खातून जन्नत जो वर केर हमाम हसन हुसैन जो बाबा साईं शेर खुदा असदुल्लाह गालिब फातिह खैबर हजरत अली जुल मुर्तजा शेर खुदा की शहादत 17 ते ज़रब लगस 21 ते रमजान ते पाण शहादत जा जाम पीतऊं एजे शान मान वारो जो हिकड़े माण्हू पुछत साईं तोखे कहिड़ी शइ प्यारी आहे
चीतमा अली खेरिया शेर प्यारिया त गर्मिन जा दिहाड़ा हुजन रमजान हुजे सुभान अल्लाह ॻाल्हायो सुभान अल्लाह गर्मिन जा दिहाड़ा हुजन रमजान हुजे मां रब जा सब रोज़ा रखा ऐं जंग जो मैदान हुजे ऐं मां अली अकेलो तलवार खणी हला लो गुड जानिबिल आखिर लकदर तो हा अली साईं फरमायो बात अरबजा सब पहलवान एक पासे मां अली एक पासे लकदर तो अलैहिम मां रब जे कुदरत सां सभिनी जे मथों मां गालिब अची सुभान अल्लाह यो अली हाय हाय सुभान अल्लाह छा आशिक़ थियो आ सुभान अल्लाह अली सही अली हो रमजान जे में बदर जे मैदान में कमाल ॾेखारी पंहिंजे तलवार जा ख़तम ॾेखारी जेॾी महिल जो उतबे जे मथां तलवार हलाई त एॾो त अल्लाह जो इहो पहलवान शेरे खुदा जो सतनी आसमानन में या मुनादी थी वई जॾहिं मारे बीठो अली तना दमन कुल मिन समाए युकान लहू रिदवान ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फकार सुभान अल्लाह इन्हनि सतनी आसमानन मां इहो आवाज़ आयो त अलीअ जहिड़ी तलवार कान्हे अलीअ जहिड़ो पहलवान कोन्हे ऐं ज़ुल्फ़कार जहिड़ी तलवार नाहे ऐं हिन रमज़ान जो आख़िरी दौर आख़िरी उशरो इन्हीअ में लैलतुल क़द्र अथव पीर साईं रोज़ेदारीअ जो मां किताब पढ़ियमि मलफ़ूज़ात इन्हीअ लिखियो त जेकॾहिं रमज़ान शुरू थिए ख़मीस ॾींहुं अदाए ॿुधिजो रमज़ान शुरू थिए ख़मीस जे ॾींहुं पक सम्झो मां को तव्हांखे ॿुधायां त लैलतुल क़द्र असुल में महबूब आया साहब खे ॿुधाइण त मां तव्हांखे ॿुधायां जेकी हिकिड़ी राति हज़ार रातिनि खां बहितर अथव ॿुधायांव पर असां किन मामलनि में हुया नबी साईं फरमायो हाणे न ॿुधाईंदो मां हाणे वञी ॻोल्हियो 21 रातिनि में 21 जी राति 23 जी राति 25 जी राति 27 जी राति 29 जी राति वञी ॻोल्हियो पर हाणे वरी असांखे पंहिंजनि महबूब जे आशिक़नि उम्मतनि सवलो करे ॾिनो आहे त जेकॾहिं रमज़ान हुजे ख़मीस ॾींहुं शुरू थिएव त असां तव्हांखे मुशाहिदो करे तव्हांखे ॿुधायूं था त पक ॼाण जो त लैलतुल क़द्र 23 जी राति अथव ॻाल्हायो कॾहिं थींदी लैलतुल क़द्र है हिन रमज़ान जी 23 रमज़ान में लैलतुल क़द्र अथव 23 रमज़ान जी राति पक सम्झिजो त लैलतुल क़द्र अथव राति जो झाड़ींदासीं इबादतूं रियाज़तूं कंदासीं रब जूं रहमतूं अॼु न हासिल कयूं त कॾहिं हासिल कयूं सुभान अल्लाह हाणे इहे सभु इस्लामी जेके बि त्योहार थिया इहे तव्हांखे ॿुधायमि सभिनीनि जूं ॻाल्हियूं त कोन करे सघंदासीं उन्हनि मां हिकिड़ो चूंडियो अथमि जेको पहिरें रमज़ान ते विलादत कई अथई जंहिंजो नालो आहे हज़रत अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह खुदा जो कसम त एॾो त इन बुज़ुर्ग जो शान आहे जो जेॾी महिल जो विलादत बासादत थियसि त पास में इहा ॻाल्हि मशहूर थी वई कहिड़ी ॿुधिजे वश्तहर बिबलदना फी ज़ालिकल वक़्त वलदुन लिल अशराफ वलदुन ला योदओ फी फिन्नार रमदान तब काते कुबरा में या ॻाल्हि लिखियल है तारीख़ जो किताब लिखे
ॻाल्हि असांजे इलाइक़े गीलान में मशहूर थी वई 570 हिजरीअ जी इहा ॻाल्हि मशहूर थी वई त गीलान शहर में हिकिड़ो अहिड़ो शरफ़ वारो ॿार पैदा थियो आहे जो रमज़ान जे पहिरीं तारीख़ पैदा त थियो आहे पर अॼु चोथों पंजो ॾियारो ॾींहं जो इहो पाणी खीर ई नथो वठे राति जो वरी खीर वठे थो मशहूर थी वियो त अल्लाह जो अहिड़ो बांदड़ो विलादत कई आहे जेको रमज़ान जा रोज़ा पियो रखे इन्हनि जो ॼमण बि इन्हनि ते सलाम आहे रब जो इन्हनि जे ज़िंदगीअ ते बि रब जो सलाम विसाल ते बि सलाम आहे जॾहिं क़यामत जे ॾिहाड़े उन्हनि जे क़ब्रुनि ते रब जी ज़ात हशर जो मैदान कराईंदो सभिनी जूं क़ब्रूं फाटलियूं हलंदासीं हशर में पर पोइ ओॾी महिल बि क़ब्रुनि ते उन्हनि जे क़ब्रुनि ते बि बुराक मोकिलींदो रब थो फरमाए त क़यामत ॾींहुं जॾहिं कंदुसि जॾहिं इहे ज़िंदा थी पंहिंजे क़ब्रुनि मां उथंदा तॾहिं बि मां रब जो सलाम सलाम फरमा रब जो क़ुरान जी आयत पढ़ा मन को भला को तव्हांखे सम्झ में अचे अल्लाह ताला फरमायो त सलामुन अलैहि यौम वुलिदतु व यौम अमूतु व यौम युबअसु हय्या अल्लाह ताला जो फरमाए सलाम आहे मां रब जो उन ते आहे त ख़ास हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी आयत पर वो भी अल्लाह जो बांदड़ो आहे सुभान अल्लाह ॻाल्हायो सुभान अल्लाह बांदड़ो आहे ईसा अलैहिस्सलाम जे रास्ते रब थो फरमाए त मुंहिंजो अल्लाह जो सलाम आहे उन जे ॼमण ते मां अल्लाह जो सलाम आहे उन जे विसाल ते मां अल्लाह जो सलाम आहे जॾहिं उहे क़यामत जे ॾिहाड़े उथारिया वेंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह जंहिंजे ॼमण ते रब जो सलाम विसाल ते रब जो सलाम क़यामत जे ॾींहुं रब सलाम कंदुनि क़ब्र मां उथंदा त इन्हनि ते असांजो सलाम न हुजे सलाम पीरनि जो पीर अब्दुल कादिर जीलानी को जहिड़ो तहिड़ो वाछा ॻाल्हायो जेॾी महिल जो बगदाद जे मिंबर ते वेठो पाण न वेठो हो नबी साईं फरमायो हस उथ मुंहिंजा बच्चा वाइस कर माण्हुनि खे जेॾी महिल बगदाद जे मिंबर ते वेठे वेठे चयई त कदबी हाज़ा अला रकबत कुल वली जिलाह बगदाद वारे साईं ऐलान कयो अब न ॻाल्हायो ऐलान कयो त हे मुंहिंजो कदम मां अब्दुल कादिर जो कदम सारे दुनिया जे वलीजन जे मथऊं आहे तो जेके ज़ाहिर में हुया उन्हनि त कंध झुकाया पर जेके जेके जिथे जिथे हुया सभिनी इहे आवाज़ ॿुधा उन्हनि चयो हिकिड़े त वरी अहिड़ी ताक़ीद ते इज़हार कयो मुईनुद्दीन ख्वाजा चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैहि लिखियो चयई त ला ओ बगदाद वारा साईं न गाॾी असांजे गर्दन ते न पर अल्लाह एनी पर असांजे अखियुनि ते वादा रसी मगर असांजे सिरनि ते तो वो अब्दुल कादिर जीलानी जो कदम आहे ओ जेॾी महिल जो विलादत पास आहे त खीर अमर थी चवे पहिरीं रमज़ान हुयो खीर न वतई ॻाल्हायो खीर न वतई मां ॾाढो प्यार जी कोशिशि कई मां हौलेन कामिलेन 2 साल कामिल खीर पियारियो 2 साल कामिल पंहिंजे बचे खे रब क़ुरान में थो फरमाए पर मां बचड़े खे खीर पे पियारे मुंहिंजो खीर न पियो वठे रमज़ान जा ॾियारा हालांकि सगीर ॿार ते रोज़ो फर्ज़ न आहे बालिग ते आहे
हाणे हे अञा सगीरी में हो पर पंहिंजे मुरीदनि खे तालीम थो ॾिए त मां सगीरीअ में नथो छॾियां तव्हां कबीरीअ में कीअं था छॾियो ॻाल्हायो त सही अलाह मां ॼणतो कढम यार त असांखे सबक सिखाइण जे वास्ते अब्दुल कादिर जीलानी जमल साईं रोज़ो रखियो पर जेॾी महिल जो रोज़ो जो रखे पैदा थिया त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किताब मौजूदुन मूवट आया अकेला न पंहिंजनि असहाबनि सां गॾु अइम्मतुल हुदा सां गॾु औलिया अल्लाह सां गॾु अची करे सदन वालिद अबू मूसा जंगी शहीद खे मुबारक ॾिनऊं त मुबारक थई या अबा सालिहिन अब्दुल कादिर जीलानी जे बाबा साईं के मदीने जे साईं फरमायो त तोखे नी सालिह पुट जी मुबारक थई यार सुभान अल्लाह ॻाल्हायो इन्हीअ सालिह पुट जी मुबारक थई आता कल्लाह इब्नन इन्हीअ पुट तोखे रब जी ज़ात तोखे पुट अता कयो मुबारक थई ऐं इहो बि तोखे ॿुधाए थो छॾियां इन्हीअ जो शान त तुंहिंजो पुट बगदाद वारो साईं पीरन जो पीर एतिरो त मक़बूल ऐं जो शान वधंदो ओलियावन में अत्ताबन में जीअं मां मदीने वारे साईं जो शान नबिन ऐं रसूलन में आ तीअं हिन अब्दुल कादिर जीलानी जो शान सारे फलीजन में हूंदो शेर भी ते याद कया मां सुबटे चवे थो त मोहम्मद का रसूल में महबूब जो मोहम्मद का रसूल में है जैसे मर्तबा आला है वैसे औलियाओं में रुतबा को से आदम बगदाद वारो साईं गिलान में जाओ किताब में लिखो त जेके भी औरतूं गोरहारियूं हुयूं बेकवारियूं हुयूं उन साल अब्दुल कादिर जीलानी जे सदके रब जी ज़ात सभिनी खे पुट ई पुट था कया सुभान अल्लाह ॻाल्हायो छा कयई रब जी ज़ात के धीउ अता न कई मुंहिंजा अज़ीज़ भाउ सभिनी खे रब जी ज़ात इन्हीअ जवान अब्दुल कादिर जे सदके पुट ई पुट अता कया उहे पुट बि सभु मूं जहिड़ा चोड़ा न थिया बेनिमाज़ी न थिया शराबी चर्सी भंगी अफ़रीमी न थिया उहे सभु ख़ुदा जा वली कामिल थिया जेके अब्दुल कादिर सदके ॼावा पिया सुभान अल्लाह ऐं ये ॻाल्हि ॿुधण जहिड़ी ख़बर जेॾी महिल जो ॼावा त अमर ॾिठो हेॾे ॾिसजो अमर ॾिठो त कंध ते कंहिंजे कदमनि जा निशान कंध ते लॻा पिया आहिनि हैरान रहिजी वई त कुदरती आवाज़ आयसि घबरा न मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कदम मुबारक जी निशान अथसि जेको हे लॻो पियो सुभान अल्लाह एॾो मक़बूल हज़रत अब्दुल कादिर जीलानी जंहिंजे कंध मुबारक ते नबी साईं पंहिंजो कंध मुबारक रखियो पेर मुबारक रखियो हो ऐं इएं बि नबी साईं फरमायो हुयुसि त मुंहिंजो कदम
तुझे गर्दन जे मथवा आई हाणे तुझो कदम सारे वली जन जे गर्दन मुबारकन ते हूंदो